खैरपुर में लुकमान फाटक के रहवासियन पारा पुलिस के ज़्यादतियन खिलाफ एहतियाजी मुजाहिरो कियो वियो। खैरपुर में लुकमान फाटक के रहवासियन इज़हार अली, बख्त अली ऐं अज़हर सुहाग प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 10 मई ते बी सेक्शन थाने जे एसएचओ मुसविर कुरैशी पुलिस अटाला साण करे असांजे घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तकदुस पायमाल करण सां गॾु इकरार ऐं अज़हर सुहाग खे खंबे खणी वियो, जंहिं खिलाफ एहतिजाज कयो त पुलिस पैसा वठी ॿिनि भाइरनि खे आज़ाद कयो। इन हिसाब सां असांखे चवनि था तव्हां कोर्ट न वञो, केस दाख़िल न कयो, पटियल दाख़िल न कयो, तव्हांखे हाउसराई कंदासीं, कूड़ा केस हणी तव्हांखे अंदरि करे छॾींदासीं। बराई महिरबानी असांखे इंसाफ़ न वञे ऐं असांखे इहो बि धमकी ॾियनि था तव्हां केस मां हथु खणो ऐं तव्हां साइड थी वञो। हुननि चयो त पुलिस जहिड़े अमल खिलाफ आरपीओ सखर ऐं अदालत में पिण दरख़्वास्तूं दाख़िल करायूं आहिनि, जंहिंखां पोइ पुलिस असां मथां वधीक ॾमरजी पई आहे ऐं असांखे दाख़िल कयल दरख़्वास्तनि तां हथ रखण जी सूरत में मौतमार ऐं कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रही आहे। एहतिजाज कंदड़नि आईजी सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।